साइम सदाई करीम ते सिंध सरकार दोस्त में छा दिलदार आलम सबाबा करीम। अॼु हीअ जेकी रैली आहे सिंध धरती धणी तहरीक जे तरफ़ां काज़ीम जे तरफ़ां रैली करी वई आहे। हीअ सकाफ़ती ॾियारो आहे, हीअ असांजे ईद जो ॾियारो आहे। असां सिंधी बल्कि सिंध में हर रहंदड़ माण्हू हिन ॾियारे खे क़ौमी ईद तौरु मल्हाईंदो आहे। मां सिर्फ़ु पंहिंजे माण्हुनि खे इहो पैगाम ॾींदुसि त अॼोके ॾींहं ते तव्हां सिर्फ़ु टोपी न पायो, बल्कि इन टोपी खे मुस्तक़िल तौरु तव्हां पायो। दुश्मन खे मारणो आहे, तव्हां मुस्तक़िल टोपी पायो, मुस्तक़िल तव्हां अजर पायो, तव्हां पंहिंजे तइलीम खे वधायो। असांजो नौजवान तइलीम में पुठिते लॻो पिया आहे, सिंध जा स्कूल बंदि लॻा पिया आहिनि। असां तइलीम हिन सकाफ़ती ॾियार जे टाइम ते असां हुकूमत सिंध खां मुतालबो था कयूं, हुकूमत पाकिस्तान खां मुतालबो था कयूं त असांजे सिंध जी तइलीम जेको तव्हां सां कानून ख़राबु कयो आहे, असांजे सिंध जे नौजवान खे तइलीम खां महरूम रखियो आहे। असांजा बंदि स्कूल खोलिया वञनि, असांखे तइलीम ॾिनी वञे, असांजे सिंध जो नौजवान पढ़ंदो, तइलीम हासिलु कंदो त अॻिते निकिरंदो। असां चऊं था त हीउ जेको सिंध जो ही कल्चर डे आहे इहो सरकारी सतह ते मल्हायो वञे, बाक़ी सतह ते ऐलान कयो वञे। सिंध हुकूमत बाक़ाइदगी सां इन जा प्रोग्राम मुनक़िद करे सरकारी सतह ते। असां वरी बि सिंध धरती धरी तहरीक खे जस ॾियूं था, जीअं काज़ीम में डॉक्टर इम्तियाज़ उमर जी टीम जी रैली कढी आहे। वरी बि असां इंशाअल्लाह ताला हुन सां हमेशह गॾु आहियूं। जय सिंध।